नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठरी मिरवा में ख़बर ॾींदा हलूं त सबादी मोहम्मद हनीफ़ राजपूत वेठल शहर ठरी मिरवा ऐं अली मोहम्मद वल्द शरबत अली जोगी वेठल ॻोठ कायम शाह सां कोट सगोरी हैदराबाद में शादी कई है। इन मौके ते हिननि चयो त मूंखे न कंहिं अगवा कयो आहे, न कंहिं यगमाल बणायो आहे। मां पंहिंजो घर सिर्फ़ 3 कपिड़नि ते छॾियो। हाणे मुंहिंजा माइट मूंखे मुंहिंजे मुड़ुस खे मौतमार धमकियूं ॾिननि, असां ते पिणु कूड़ा केस दाख़िल करे रहिया आहिनि। हिननि वस वारनि खां इंसाफ़ जी अपील कई है। अच्छा, कोरट में। अच्छा, तुंहिंजो नालो? अच्छा, तजवाल साहब जो नालो? मां भाई किथे वेठा आहियो तव्हां? ठरी मिरवा में। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।